साईं ज़वाल जे टाइम क़ुरान मजीद जी तिलावत करण जायज़ आहे? ज़वाल जे टाइम क़ुरान मजीद जी तिलावत करण जायज़ आहे, नमाज पढ़ण जायज़ न आहे। ज़वाल जो टाइम छाखे चइबो आहे? सुबुह जो जॾहिं सिज उभरे, बिल्कुलु सिज उभरण जे टाइम खे ज़वाल जो टाइम चइबो आहे। ॿिए नंबर ते जॾहिं सिज बिल्कुलु मथे जे साम्हूं हुजे, सेंटर ते हुजे, इनखे ज़वाल जो टाइम चइबो आहे। टे नंबर ते जॾहिं सिज लहण वारो आहे, लहे थो पियो, ऐं उहो वक़्त बि ज़वाल जो टाइम आहे। इन्ही ज़वाल जे टाइम नमाज पढ़ण जायज़ न आहे, पर क़ुरान जी तिलावत करणु, ज़िक्र करणु, दुआ घुरणु, इहे शयूं बिल्कुलु जायज़ आहे। मुफ्ती साहब मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे क़ब्र में दाख़िल करे सघे थो? ज़िंदा त दाख़िल नथो करे सघे, जेकॾहिं मरी वई आहे त पोइ मुड़ुस खे इख़्तियार आहे, मुड़ुस खे इजाज़त आहे, उहो पंहिंजी घरवारी खे क़ब्र में लाहे सघे थो। चेहरे ॾिसण जी बि इजाज़त आहे, क़ब्र में लाहिण जी बि इजाज़त आहे। सिर्फ़ उन औरत जे जिस्म खे बग़ैर कपिड़े जे हथ नथो लाहे सघे। औरत जी बॉडी खे विच में कपिड़ो हाइल न आहे त पोइ उन जे जिस्म खे हथ लाहिणो, इहो मुड़ुस जे लाइ जाइज़ न आहे। कफ़न जिस्म ते चढ़ियल आहे, पोइ उन मैयत खे मुड़ुस जेको आहे क़ब्र में दाख़िल करे सघे थो, कोई इन जे लाइ हुर्मत न आहे। मुफ्ती साहब कंहिं वली बुज़ुर्ग पीर वग़ैरह जे वसीले सां दुआ घुरणु जाइज़ आहे? कहीं भी बुज़ुर्ग वली पीर पैगंबर वग़ैरह जे वसीले सां जेकॾहिं तव्हां दुआ घुरणु चाहियो था त उन में हिकिड़ी शइ ज़हन में रखो, तव्हां कहिड़ी नीयत सां, कहिड़े अक़ीदे सां ऐं कहिड़े ख़्याल सां उन्हनि जे सां वसीलो बणाए करे दुआ घुरो था। जेकॾहिं तव्हांजो अक़ीदो इहो आहे त मां जंहिं पैगंबर जो वसीलो ॾियां थो, इहो पैगंबर हाज़िर नाज़िर आहे, मुख़्तार कुल आहे, ख़ज़ाना अल्लाह जा चाबियूं नबी साईं वटि, अल्लाह जे अहकामात में तसर्रुफ़ करण वारो, इन अक़ीदे सां जेकॾहिं तव्हां नबी खे वसीलो बणायो था या कंहिं वली खे वसीलो बणायो था त इहो वली अल्लाह जे ख़ज़ाननि जूं चाबियूं इन वटि आहिनि। जीअं इहो अल्लाह खे चवंदो, अल्लाह इन जी टारींदो कोन, इन जी मञींदो, त अहिड़े अक़ीदे सां वसीले सां दुआ घुरणु इहो शिरक आहे ऐं हराम आहे। जेकॾहिं इहो नज़रियो न आहे, इहो अक़ीदो तव्हांजो न आहे, बल्कि नबी साईं जी ज़ात जी बरकत जे करे तव्हां वसीलो बणायो था त नबी साईं जी ज़ात अक़दस अज़ीम ज़ात, कायनात में अल्लाह खां बाद सब खां अफ़ज़ल ज़ात, उन ज़ात जी बरकत जे वसीले सां मां दुआ घुरां थो त इहो वसीलो जाइज़ आहे। बुज़ुर्ग जे लाइ जेकॾहिं तव्हांजो इहो नज़रियो आहे त इहो अल्लाह जो बरगुज़ीदा माण्हू आहे, इन्हनि जा पंहिंजा सुठा अमाल हुया, सुठो किरदार हुयो, उन किरदार ऐं उन अमाल जी बरकत सां मां इन बुज़ुर्ग खे वसीलो बणायां थो त इहो वसीलो जाइज़ आहे। अक़ीदो साफ़ हुजे पोइ वसीलो जाइज़ आहे, अक़ीदो ख़राब पोइ वसीले सां दुआ करणु इहो शिरक आहे।